अस्सलाम वालेकुम, वेलकम साइबर एनसाइक्लोपीडिया। छा खुश आहियो त बि सही आहे। हाणे पाण एक्सरसाइज कंदासीं 3.5 जिनमें पाण खे छा छा करिणो आहे त एडिशन ऑफ 5 बेस नंबर्स जी करनी है। एडिशन 5 बुनियाद जेका भी नंबर उन्हनि जी पाण एडिशन सिखणी है, जोड़ सिखणो आहे उन्हनि जो। ऐं उन खां पोइ साॻियनि ई नंबरनि जी मतिलबु 5 बेस जेका नंबर हूंदा आहिनि उन्हनि जी सब्सट्रैक्शन मतिलबु कट करणी आहे पाण खे। सफ़ा सवलो आहे। हिन खां पहिरियों पाण बाइनरी वारा सिखी चुका आहियूं तो उनमें जोड़ ऐं घट पाण करे छॾी आहे। बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। त पहिरियों जेको एक्सरसाइज में पाण प्रॉब्लम वरितो आहे, ही पार्ट भी एक्सरसाइज में आहे। हिन खां वीडियो ॾिसण खां पोइ तव्हांखे उनमें प्रैक्टिस भी करनी है, जीअं तव्हांजी प्रैक्टिस थिए ऐं तव्हां सही परफॉर्म करे सघो। प्रैक्टिस करण सां ई स्पीड वधदी आहे। हिते वीडियो ज़रूर ट्रिकी थींदी छो जो असां सम्झाईंदासीं। हाणे साॻियो ई तरीक़ो त पाण जीअं जोड़ कंदा आहियूं हूअं पाण लिखंदासीं। हिते नंढा 5 ऐं ही 134। ठीक थी वियो। हाणे 2 ऐं 4 पाण जीअं कंदा आहियूं ज़िंदगी में, पंहिंजे रोज़मर्रा ज़िंदगी में डेसिमल में पाण 2 ऐं 4 थींदा आहिनि 6। ठीक आहे। बाक़ी 5 बेस सिस्टम आहे त हिन में 2 ऐं 4 6 कोन थींदा आहिनि। 2 ऐं 4 हिन में 11 थींदा आहिनि। 2 ऐं 4 हिन में घणा थींदा आहिनि 11। छो जो जॾहिं 5 थियनि त 5 ॾिसो त हिन में 4 खां पोइ 0 1 2 3 ऐं 4 खां पोइ 5 कोन ईंदो आहे, डायरेक्ट हिन में 10 थी वेंदा आहिनि। 10 थी वेंदा आहिनि मतिलबु त 6 त आहे ई कोन, त पाण छा लिखूं पोइ हिते। पोइ पाण 6 मां ॾिसंदा आहियूं त 5 जे बराबरि 5 छा जे बराबरि आहे। ॾिसो 5 छा जे बराबरि आहे, 5 10 जे बराबरि आहे। त पाण 6 मां जेको 5 आहे हुनखे 10 करे ऐं विच में जेको हिकु बचियो हुनखे जोड़ करे छॾियूं त ही थी विया 11। सही थी वियो। हाणे 2 ऐं 4 6 थिया त 6 छा जे बराबरि आहिनि 6 छा जे बराबरि आहिनि 11 जे। ठीकु आहे। हिन खे पाणी 11 करे वठो छो जो 5 छा जे बराबरि आहिनि 5 10 जे, त 11 6 छा जे बराबरि हूंदा, हिकु विच में जोड़ करे छॾंदासीं त 11 जे। इन करे 2 ऐं 4 6 न बाक़ी 11 थिया, हिकु मथे। हाणे 3 ऐं 3 6 6 ऐं 1 7। साॻियो ई तरीक़ो त 5 छा जे बराबरि थिया, 5 बराबरि थिया 10 जे। बाक़ी जेका 2 बचिया हू पाणी जोड़ कयासीं ऐं ही थिया 12। सही थी वियो। त पाण हिते बि ईअं 12 लिखंदासीं 2 1 मथे। 4 ऐं 1 5 5 ऐं 1 11। सम्झायो न, अची वेंदो इंशाल्लाह। हिन में हीअं हूंदो आहे त 1 ऐं 4 1 ऐं 4 5 कोन थींदा आहिनि, हुते पाण 10 लिखंदा आहियूं। कहिड़े सिस्टम में, जॾहिं 5 बेस सिस्टम हुजे। 5 बेस सिस्टम में 1 ऐं 4 5 कोन थींदा आहिनि, 10 थींदा आहिनि। ऐं जॾहिं 1 ऐं 4 5 कोन थींदा 10 थींदा आहिनि त पोइ 2 ऐं 4 घणा थींदा, पोइ 11 थींदा। ही जेका पाण हिते 11। ऐं ॿियो ॾिसो पाण त 2 ऐं 5 घणा थींदा, पोइ जॾहिं 5 बराबरि आहिनि 10 जे त पोइ ही घणा थींदा, ही 12 थींदा। 5 जी जाइ त 10 ऐं 2 12 थिया। सही थी वियो। बाक़ी कहिड़ो सिस्टम आहे 5 बेस सिस्टम। ईअं ई साॻियो ही जेको पाण 11 कयो आहे त 1 ऐं 1 4 1 ऐं 1 2 2 ऐं 4 2 ऐं 4 6। बाक़ी हू 6 छा जे बराबरि आहिनि, हू 11 जे बराबरि आहिनि। ही पाण खे ज़हन में रखणी आहे ॻाल्हि। ठीक थी वियो। हाणे ही मिसाल पाण कयूं था। पहिरियों ही करणु खपे हा छो जो ही नंढी हुई। त 4 ऐं 3 5 बेस सिस्टम आहे त हिन में पाण 14 जोड़ करना। ही भी 5 बेस सिस्टम आहे। 3 ऐं 4 घणा थींदा आहिनि 7। बाक़ी 5 जी जाइ ते 10 आया, बाक़ी घणा बचिया 2, त मतिलबु 12। 5 जी जाइ ते पाण 10 ई लिखणा ऐं बाक़ी जेका बचंदा हू हुन में जोड़ करे छॾंदासीं।
टे ऐं 4 7 पंजनि जी जाइ ते 10 ऐं बाक़ी घणा बचिया बाक़ी 2 ही मतिलबु 12 थिया 2 1 मथे ठीक है 4 ऐं 1 5 5 ऐं 1 6 हाँ पंजनि जी जाइ ते घणा थिया 10 10 ऐं 1 11 ही जो जवाब सवलो है कि न ही गाल ज़हन में रख दो तॾहिं ही हिसाब थींदा बाक़ी न त हाणे ही पाण कयूं था 1 2 3 4 0 ही पाण लिखियोसीं वरी 4 4 4 3 ही लिखियासीं वरी पाण ही लिखणो 4 4 4 इन सभिनी खे पाण जोड़ कयूं पिया सही थियो हाणे 4 ऐं 4 8 थिया ऐं 5 छाजे बराबरि हूंदा 10 जे बाक़ी घणा बचिया 8 मां जो 5 वञनि बाक़ी बचिया 3 5 छाजे बराबरि आहिनि 5 बराबरि आहिनि 10 जे त बाक़ी जेका 3 बचिया ईअं टोटल थी विया 13 ॾिसो 5 बराबरि आहिनि 10 जे ऐं 3 जेका आहिनि हू बराबरि 3 जे ई आहिनि त हिननि खे पाण जोड़ कयूं त ही थिया 13 हाणे 4 ऐं 4 8 पंजनि जी जाइ ते 10 अची विया बाक़ी बचिया 3 ऐं ही ईअं थिया 13 हिकु मथे हाणे 4 ऐं 4 8 8 ऐं 4 12 12 ऐं 1 13 हाणे हिते गोड़ थियो ही 13 आहिनि टोटल 13 छाजे बराबरि थींदा हाणे 5 जी जाइ ते 10 थो अचे 5 ऐं 5 5 ऐं 5 मतिलबु 5 जी जाइ ते 10 आया ॿिए 5 जी जाइ ते बि 10 आया ठीकु थियो ऐं बाक़ी घणा बचिया बाक़ी 3 बचिया 3 जी जाइ ते 3 ई आया ईअं लिखी ही जोड़ करे वठो 10 ऐं 10 20 20 ऐं 3 23 ही जेका डेसिमल में पाण जोड़ कया आहिनि मतिलबु त 4 ऐं 4 8 8 ऐं 4 12 12 ऐं 1 13 हिननि खे पाण पंजनि में विराए छॾियो आहे त छो जो 5 बेस सिस्टम आहे हिन करे पाण हिन खे ईअं विरायो 5 बराबरि आहिनि 5 बेस सिस्टम जे 10 जे ऐं ही वरी 5 10 जे 3 3 जे बराबरि आहिनि हाणे ही 5 बेस सिस्टम जा ही ईअं थिया ठीकु थियो त ही 23 थिया त पाण छा कंदासीं ही 3 हिते 2 मथे विया हाणे हिननि खे जोड़ करे वठो 2 ऐं 3 5 5 ऐं 4 9 9 ऐं 4 13 थिया हाणे वरी 1 5 छाजे बराबरि हूंदो आहे 10 जे ऐं ॿिया 5 छाजे बराबरि थिया 10 जे 10 ऐं 10 20 ऐं ही घणा तेल हुया ही तेल हुया 13 त साॻियो ई तरीक़ो हिन वारो ही जेको हिते बि 23 थींदा 3 2 मथे हाणे 2 ऐं 2 4 4 ऐं 3 7 पंजनि जी जाइ ते घणा ईंदा आहिनि 10 बाक़ी घणा बचिया 2 ईअं ई घणा थी विया 12 2 1 मथे 1 ऐं 1 हिन में 2 ई थींदा सही थी वियो सवलो आहे की न हलो पाण हिन खे रिपीट था करे वठो 4 ऐं 4 8 थींदा आहिनि बाक़ी पंजनि जी जाइ ते पाण 10 लिखंदा आहियूं 8 मां 5 विया बाक़ी 3 बचिया पंजनि जी जाइ ते अची विया 10 10 ऐं 3 13 3 1 मथे हाणे ही 3 भेरे 4 4 मतिलबु 12 थिया 12 ऐं 1 13 थिया बाक़ी पाण खे ख़बर आहे पंजनि जी जाइ ते 10 ईंदा आहिनि त 13 में घणे भेरे 5 5 अचनि था 2 भेरे 10 ऐं 10 पोइ घणा थिया 20 20 ऐं 3 23 3 2 मथे हाणे ही बि 2 ऐं 3 5 5 ऐं 8 13 थिया ऐं पाण खे ख़बर आहे पंजनि जी जाइ ते 10 ईंदा आहिनि त 13 में 2 भेरे 5 ईंदा आहिनि 5 ऐं 5 10 10 ऐं 3 13 हाणे हिकु 5 घणे जे बराबरि आहे 10 जे बराबरि आहे ऐं 2 5 आया आहिनि त ही 20 थी विया 20 ऐं 3 23 थिया हिन करे ही 3 2 मथे 2 ऐं 2 4 4 ऐं 3 2 ऐं 2 4 4 ऐं 3 घणा थिया 7 7 थिया ऐं 7 में घणे भेरे 5 अचनि था 1 भेरे 5 अचनि था त हू 5 घणे जे बराबरि थिया 10 जे 10 ऐं 2
10 ऐं 2 घणा थिया 12, 2 हिकु मथे 1 ऐं 1 2। सही थी वियो। हीअ थोरो प्रैक्टिस सां थींदो। जेकॾहिं सम्झ न आयो त वीडियो रिपीट करे ॾिसी वठो, ऐं पोइ बि सम्झ नथो अचे तव्हां ज़रूरु कमेंट कयो, असां ज़रूरु जवाबु ॾींदासीं। बाक़ी प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, प्रैक्टिस ज़रूरु करणी आहे। ठीकु थी वियो। हाणे हीअ सब्सट्रैक्शन पाण सिखंदासीं। हिन में बि पाण साॻे तरीक़े सां 342 ही लिखंदासीं ऐं हिन मां 12 कट कंदासीं। ही सॼा उन जा 5 बेस सिस्टम जा। हाणे 2 मां 2 विया त 0, 1 मां चेन मां 1 वियो, बाक़ी 3 ऐं ही 3 जा 3 सफ़ा 16 आई त ही 5 कट कंदासीं। 3 मां 4 नथा वञनि त पाण छा करिणो आहे, हेॾां 1 हेॾे आणिणो आहे। बाक़ी हिते ॾिठोसीं त 1 हिते ऑलरेडी 0 हुयो, हेॾां शिफ्ट नथा थी सघनि, त पोइ पाण हितां हेॾे कयोसीं 1। हाणे जेको 1 हेॾे असां शिफ्ट कंदासीं त हू हिन में घटि त 1 थींदो, हिन में हेॾा घणा शिफ्ट थींदा, 1 ई शिफ्ट थींदो, मतिलबु हिन जी जाइ ते 1 थी वेंदो। बाक़ी हेॾे जेका वेंदा हू 5 कंसीडर कया वेंदा। जीअं पाण 10 मां 100 मां 5 कट कयूं, आम जेकी पंहिंजी ज़िंदगी में हिसाब कंदा आहियूं, त पाण जेकॾहिं हेॾे शिफ्ट कयूं, 1 हेॾे शिफ्ट थियो त ही थी विया 10, 10 मां 1 हेॾे शिफ्ट थियो त हिते 9 थिया ऐं बाक़ी हिते 10 थिया, हिते 9 ऐं हिते 10 थिया। हाणे हीअं ई हिते आहे त 2 मां हेॾे शिफ्ट थियो 1, हिते हू 10 पिया थी वञनि, हिते जॾहिं शिफ्ट थियनि पिया त 10 पिया थी वञनि, त हिन मां हेॾे शिफ्ट थींदो त ही 5 थींदा। हेॾे 10 छो पिया थियनि, छो जो ही 10 बेस सिस्टम हुयो। पाण जेका डेसिमल या ॾहाई वारो अशारी निज़ाम, हुन में 10 अंग हूंदा त हू 10 पिया थी वञनि। बाक़ी हिन में जेकॾहिं हेॾां 1 शिफ्ट थींदो त हिते ही 5 थी वेंदा। बाक़ी हिन में जेका घटिताई थींदी हू 1 जी ई थींदी, सिर्फ़ु 1 नंबर जी। मतिलबु त 2 मां 1 हेॾे वियो त ही थी विया 5, त हिते 5 थिया। 5 मां 1 हेॾे वियो त ही थी विया, हेॾे जॾहिं वियो त हिते बि 5 इंक्रीज़ थींदा त ही थी 8। 8 मां 4 विया, बकाया बचा 4। सही थी वियो। हाणे हिते घणा बचियल हुया, हिते पहिरियों 5 थिया, पोइ 1 हेॾे वियो त हिते बचिया 4। चेन मां 3 वञणु, बाक़ी 1। ऐं हिते घणा बचियल हुया, हिते बचियल हुयो 1, छो जो 1 हेॾे शिफ्ट थियो त 1 मां 1 वञे, बाक़ी 0 ऐं ही 1 साॻियो हूअं ई लिखंदासीं। ठीकु थी वियो। कटी करिणो आहे पाण खे। हाणे 2 मां 4 नथा वञनि त पाण छा करिणो, पाण हेॾां हेॾे आणियो, बाक़ी हिते ॾिठोसीं 1, हिते बि 0 हुयो, त पाण वरी हिन भिक वारे खां उधारो वरितोसीं त ही 1 हेॾे शिफ्ट थियो त ही थी विया 5। ठीकु थी वियो। ही थी विया 5, 5 मां 1 हेॾे शिफ्ट थियो त ही बि 5 ऐं 2 7 थी विया। 7 मां 4 वञणु, बाक़ी घणा बचिया 3। ऐं हिते घणा बचियल हुया, हिते 4 बचियल हुया, छो जो 5 थिया, 5 मां 1 हेॾे मोकिलियोसीं त हिते बचिया 4। चेन मां 2 वञणु, बाक़ी 2। ठीकु थी वियो। ऐं हिते घणा बचियल हुया, हिते 0 बचियल हुयो, छो जो 1 ई हेॾे शिफ्ट थियो हुयो, त 0 मां 4 नथा वञनि त पाण छा कंदासीं, पाण हिन खां वठंदासीं, बाक़ी हिन वटि आहे ई कोन। पोइ हिन खां वठी पहिरियों हिन खे ॾींदासीं, पोइ हेॾे शिफ्ट कंदासीं। हिन मां 1 हेॾे शिफ्ट कयोसीं त ही 5 थी विया, त हिन मां वरी 1 हेॾे शिफ्ट कयोसीं त ही बि 5 थी विया, ऐं ही घणा बचिया 4। हाणे 5 मां 4 वञणु, बाक़ी 1। ऐं हिते घणा बचियल हुया, हिते 4 बचियल हुया। चेन मां 3 वञणु, चेन मां 1 वञे, बाक़ी बचिया 3। ऐं हिते घणा बचियल हुया, 1 हेॾे शिफ्ट थियो, बाक़ी 1 बचियो हुयो। ठीकु थी वियो। ही जवाबु आहे। उमेद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। बाक़ी हिसाब प्रैक्टिस ई आहिनि तव्हां, छो जो हुन खां खोड़ चेंज आहिनि, हिसाब डिफरेंट पाण खे रखणा पवंदा आहिनि।
त प्रैक्टिस सां ई तव्हां परफेक्ट थींदो इंशाल्लाह। प्रैक्टिस तव्हां कयो एक्सरसाइज में त जीअं तव्हांखे सही तरह सम्झ अची वञे। पोइ बि को मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो त नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।